अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, कीअं आहियो? ठीक ठाक खैरियत सां? बिल्कुल। सिलेबस जे हिसाब सां असांजी हले थी नज़म जेका स्टार्ट कईसीं असां कल्ह, सचल साईं जो जिन जन जो मुख़्तसिर तारुफ़। ठीकु आहे, यानी उनजे सवाने मां मुख़्तसिर तारुफ़। सो ॿारनि फरमाइश कई त हिन में जंहिं तव्हांजी हेडिंग हणो त हेडिंग सां गॾु हिकु ॿ ॿ पॉइंट लिखी छॾींदा कयो। ठीकु आहे, सो इन करे जो हिकु ॿ ॿ पॉइंट लिखियो आहे। सो पहिरियां इनखे थोरो हो थिए पोइ ॿुधाए करे पोइ तव्हांखे अॻिते वधाईंदा। ठीकु आहे। अच्छा, पॉइंटनि में सभ खां पहिरियों आहे नालो अथनि अब्दुल वहाब। पैदाइशी नालो हिन जो अब्दुल वहाब हो। ठीकु आहे। सचल सचू या सचे ॾिनो हिन जो तख़लुस हो ऐं सचल जे नाले सां ई वधीक मशहूर थिया। ठीकु। तारुफ़ ऐं ख़ानदान में पाण वली बि हुआ, सूफ़ी बि हुआ, शाइर बि हुआ ऐं पंटीं नसल में हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन सां वञी सिलसिलो मिले थो नसब जो। सो इन करे फारूकी चवराईंदा हुया। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खे हज़रत अब्दुल्ला बिन उमर मां हज़रत अब्दुल्ला जन मां जेका हो पुटु हुयो, यानी जो पुटु हुयो शहाबुद्दीन फारूकी। ये सिलसिला नसब वञी उन्हनि सां मिले थो, यानी हज़रत उमर जन सां। ठीकु। अच्छा, पैदाइश ऐं तालीम तरबियत 1749 में संदन पैदाइश थी। वालिद साहब जिन जो नालो जेको आहे मियां सलाउद्दीन हो ऐं वालदा जो नालो माई भागा हो। ठीकु। अच्छा, तालीम तरबियत में सिंधी, फारसी ऐं अरबी पंहिंजे चाचे मियां अब्दुल्ला जन खां हासिल कया। ठीकु। ऐं क़ुर शरीफ़ जो जेको हिफ्ज़ हुयो, हिफ्ज़ जो कयाऊं क़ुर पाक, उहो अब्दुल्ला हाफ़िज़ अब्दुल्ला कुरैशी जन वटि क़ुर पाक हिफ्ज़ कयाऊं। ठीकु आहे। उन खां पोइ पॉइंट आहे शादी ऐं औलाद। शादी उन्हनि जे पंहिंजे चाचे जी न्याणीअ सां थी जंहिंजो नालो माई भागा हो ऐं उन मां उन्हनि खे औलाद बि ॼायो, हिकु पुटु ॼायो न्याज़ अली जंहिंजो नालो चयो वञे थो महफ़ूज़ आहे। ऐं इन हिसाब सां लेकिन उन खां पोइ उन जो नंढड़े जो इंतकाल थी वियो, वफ़ात करे वियो ऐं उन कुझु अरसे खां पोइ उन्हनि जी घरवारी बि वफ़ात करे वई ऐं यानी ईअं सम्झो शादीअ जे 2 सालनि खां पोइ इहो नंढड़ो बि वफ़ात करे वियो ऐं उन्हनि जी घरवारी बि। तंहिंखां पोइ पाण सॼी उमिरि शादी न कयूं। ठीकु आहे। अच्छा, हाणे हिन खां पोइ आहे शाइरी, वफ़ात ऐं हम असर। पाण शाइरी जेका आहे उहा सिंधी, उर्दू, अरबी, फारसी, सराइकी ऐं पंजाबी में कयूं ऐं उन खां पोइ वफ़ात जेका ईंदी आहे 1827 में आहे ऐं हम असर शाइर जेके आहे उन जा सिद्दीक फ़कीर, ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई ऐं बेदर साईं वग़ैरह जन मशहूर। हा, बेदर साईं रोड़ी वारो जंहिंजी असां हर साल छुटी कंदा आहियूं। ठीकु आहे, सिंध वारा। अच्छा, उन खां पोइ कलाम वग़ैरह जेको आहे उहो फारसी में घणो कलाम आहे ऐं जेको महफ़ूज़ कयो आहे। इन खां अलावा बि जेको कलाम जेको आहे डॉक्टर नबी बख्श खान बलोच जन जेको आहे सिंधी पूरो कलाम जेको आहे उहो महफ़ूज़ कयो आहे सचल साईं जे बेतन वग़ैरह जे हवाले सां। ऐं उन मां ई असांखे जेको सचल साईं जा बेत जी नज़म जेका आहे असां उन्हनि मां ई खणी आहे। हाणे सचल साईं जे बेतन में जेका नज़म आहे उहा आहे ससी पुनू जे किसे जे बारे में। सो पहिरियां तव्हांखे ससी पुनू जो थोरो किसो ॿुधाइबो मुख़्तसरन। उहो बि डॉक्टर नबी बख्श खान बलोच जन जी तहक़ीक़ जी रोशनी में पाण जेके डॉक्टर साहब जेके आहिनि उहे सिंध सूबे जा तमामु वॾा मुहक़िक़ अदीब थी करे गुज़रिया आहिनि, जिन तमामु वॾो खज़ानो जेको आहे उहो इल्म जो जमा कयो आहे, जंहिंमें सचल साईं जन जी पूरी जेका शाइरी हयाती वग़ैरह शामिल आहे, जंहिंमें ससीअ जे किसे जे बारे में उनजे ॼाणनि निशान वग़ैरह जे बारे में बाक़ाइदा उते वञी करे उन्हनि तहक़ीक़ कई आहे। सो उन्हनि जी तहक़ीक़ जी रोशनीअ में तव्हांखे ससीअ जो किसो ॿुधायो। ठीकु आहे। ठीकु आहे, हाणे तयारु आहियो बाबा? सो हाणे सभ खां पहिरियों हिन में ससीअ जो जनम ऐं अॻकथी। ठीकु आहे, शुरू कयूं। अच्छा, मशहूर बंदरगाह बंबोर जे वेझो हिकु हिंदू ब्राह्मण रहंदो हो जंहिंजो नालो ताओ या नानियो हो। संदसि घर में हिकु तमामु सुहिणी न्याणी पैदा थी जंहिंजो नालो ससी, यानी संस्कृत में हिनखे शशि यानी चंड रखियो। नजूमिन हुनजो जाइजो ॾिसी करे पेशन गोई कई त हीअ छोकिरी वॾी थी हिकु मुस्लमान बलोच सां शादी कंदी, जंहिं करे ख़ानदान जी बदनामी थींदी। ब्राह्मण वालदेन हिन मज़हबी गैरत ऐं बदनामीअ जे ख़ौफ़ खां मजबूर थी मासूम ससीअ खे हिक काठ जे संदूक में बंदि करे सिंधु नदीअ जे हवाले करे छॾियो। ठीकु। उन खां पोइ
सिकेर अचे थो हुननि जी अॻिते। हुन खां पोइ भंभोर जे मुस्लमान खटीअ वटि उहा संदूक लुणंदे भंभोर शहर जे दड़ ते पहुती। उते मोहम्मद या लाल मोहम्मद नाले हिकु मुस्लमान खटीअ यानी धोबी कपिड़ा धोई रहियो हो। डॉक्टर साहब जी तहक़ीक़ मूजिब उन्हनि वटि का औलाद न हुई, सो उन्हनि जॾहिं इहा संदूक ॾिठी त उनखे खोलियाऊं त छा ॾिसनि त अंदरि जेका आहे उहा हिकु नंढड़ी